अज रईस गफ़ार खान कमाल सां मिलण लाइ आयो। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त रईस गफ़ार खान इन कमाल खे छॾण लाइ वध में वध कोशिश कंदो। रबन जेको कमाल मूं मथां ज़ुल्म कयो आहे, तूं त अञा हुन जा ॿ बि हुन मथां ज़ुल्म नाहे कयो, त छा तूं हुनखे ईअं ई छॾे ॾींदे? इन कमाल जा ज़ुल्म सिर्फ़ मीरा मथां न आहिनि, पर मुंहिंजे बचड़े राणे खे मारण वारो बि इहो कमाल खान आहे। पठाणीअ मथां बि उन ज़ुल्म कया आहिनि, रुगो उन मथां न पर असांजे सॼे घर मथां उन ज़ुल्म कया आहिनि। उठ पोइ तूं उन ज़ालिम खे कीअं थो गफ़ार खान जे हवाले करे सघी? बाबा मूं कमाल खे गफ़ार खान जे हवाले करण जी ॻाल्हि न आहे कई, पर मूं त इहो चयो आहे त रईस गफ़ार खान इन कमाल खे छॾाइण जी पूरी पूरी कोशिश कंदो। रबन सिर्फ़ तूं इहो ॿुधायो त तो कमाल जे लाइ छा सोचियो आहे? इन ज़ालिम जी बाक़ी समूरी ज़िंदगी इन्हनि ज़ंजीरनि में गुज़रंदी। बाक़ी रहियो गफ़ार खान, वो भले केॾो बि ज़ोर छो न लाए, पर कमाल खान खे मां उनखे कॾहिं बि उनजे हवाले कोन कंदुसि मीरा। हा बराबरि, जेकॾहिं तूं ॾिसी थो न त तो मथां ज़ोर घणो पइजी वियो आहे, त पोइ इन कमाल खे उते ई मारे छॾिजां, पर उनखे छॾिजां न। मां त चवां थो इन जे मथां रिआयत न कर, पर इन कुत्ते खे हिन महिल पूरो करे छॾ। न ज़िंदा हूंदो न गफ़ार खान तो वटि ईंदो। जेकॾहिं कमाल मरी वियो त मुंहिंजी दिलि खे कॾहिं बि सुकून कोन मिलंदो। मां इन कमाल खे पल पल तड़पंदे ॾिसण थी चाहियां। सिर्फ़ तूं न, पर अदी पठाणी ऐं मां बि इहो ई चाहियां थो त दाराणे जी रूह खे तॾहिं सुकून मिलंदो जॾहिं इहो कमीनो कमाल खान रोज़ जीअंदो रोज़ मरंदो। हाणे इन कमाल जी ज़िंदगी जो हिकु हिकु पल तड़पंदे गुज़रंदो, तॾहिं त दाराणे जी रूह खे क़बर में सुकून मिलंदो। हाणे मां इन कमाल जी ज़िंदगी ज़हर बणाए छॾींदुसि। हा बराबरि, आख़िरी ॾींहंनि में तूं जेकॾहिं राणे जी हालत ॾिसी आ न त तुंहिंजो बि हां ॾरी पवे हा। हुनखे रखी रखी अहिड़ा त दौरा पवंदा जो मच्छीअ वांगुरु फतकण शुरू कंदो हो। इहो ई असर इन कमाल खान जो थींदो, कमाल खान जो थींदो, ज़रूर थींदो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।